हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम पहिरियों रोज़ो रखियो। उन वक़्तु उमिरि मुबारक 7 साल हुई। गर्मियूं हुयूं। ज़ोहर जे वक़्तु नंढड़े हुसैन जाने रसूलो अली बतूल खे उञ लॻी, चिप ख़ुश्क थी विया। हज़रत फ़ातिमा खां नंढड़े हुसैन जी उञ बर्दाश्त न पे थी। फरमायाऊं, पुट तोते रोज़ो वाजिबु कोन्हे त कुझु खाई खोले छॾ। नंढड़े इमाम चयो, रोज़ो मुकमिल कंदुसि। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलीअ जे घर तशरीफ़ फरमा थिया त हुसैन खे प्यासो ॾिसी गमगीन थिया, पर चयाऊं, ए फ़ातिमा, हुसैन खे रोज़ो मुकमिल करणु ॾे त उनखे उञ बर्दाश्त करण जी आदत थी वञे। जॾहिं वक़्ति अफ़्तार थियो त हज़रत फ़ातिमा थधो पाणी ॾिनो हुसैन खे त अफ़्तार कर। हुसैन फरमायो, दस्तूर आहे त ॿार पहिरियों रोज़ो रखे त उनखे वॾा इनाम ॾींदा आहिनि, मुंहिंजो इनाम ॾियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मूं इनाम में हौज़े कौसर ॾिनो, उहो पंहिंजी ज़ाइरीन खे पियारजां। अली अमीर उहो बाग़ अता फ़रमायो जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीअ में ॾिनो हुयो। जीजल मां उहा चादर ॾिनी जेका हक़ मुहर में मिली हुयसि। जंहिं हुसैन जे अधु ॾींहं जी उञ प्यारे नाने बाबा ऐं अम्मा खां बर्दाश्त न थी, उहो हुसैन करबला में 3 ॾींहंनि जो प्यासो शहीद कयो वियो।